नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे मेट्रोवेल ब्लॉक 3 में घर मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻल लाश बरामद थिया आहिनि। मक़तूलनि जी सुञाणप रोमान सुमेरा तौर थी आहे, जॾहिं त लाशनि खे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे कराची मां अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे मेट्रोवेल ब्लॉक 3 में घर मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻल लाश बरामद थिया आहिनि। मक़तूलनि जी सुञाणप रोमान सुमेरा तौर थी आहे, जॾहिं त लाशनि खे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। कराची जे मेट्रोवेल ब्लॉक 3 में घर मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻल लाश हथाया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर महताब शेर असां सां लाइन ते मौजूद आहे। महताब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाए हलूं त मेट्रोवेल ब्लॉक 3 मां घर मां हिकु शादीशुदा जोड़े जो घर मां गोली लॻल लाश हथाया आहिनि, जेके तव्हांखे ॿुधाए कराची एम्बुलेंस ज़रिए अब्बासी इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। जेके तव्हांखे ॿुधाए हलूं त कराची में जेके फोती जेके इस्पताल में खणी आहिनि लाशनि मां जेके कार्ड जेके मिलिया आहिनि, उनजी उमिरि जेका हिकिड़े जी 35 साल ॿुधाई पवंदी, ॿिए जी 30 वर ॿुधाई पवंदी। तव्हांखे ॿुधाए हलूं त इहे जेके जोड़ो आहे शादीशुदा, उहो हिकु घर मां गोली लॻल लाश हथायो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जेका जांच कई पवंदी, जेके ज़रिए मां मालूम थिया त उहे हिकु पुराणा लाश ॾसिया पिया आहिनि, जेके पोस्टमार्टम बाद जेका वधीक जांच करणु शुरू कई वेंदी। जी ठीकु आहे, महिरबानी महताब तफ़सील खां आगाह करण जे लाइ।